जेको पंहिंजे पाड़े सिरण औरत सां बेहयाई करे। ज़िना बुछड़ी शइ आहे, पर जेको पाड़े में बुराई करे थो, 36 ज़िनाउनि जो अज़ाब हिकिड़े पासे, पाड़े सिरण औरत सां हिकिड़ी ज़िना जो अज़ाब उन खां अञा वधीक। उहा औरत जंहिंजो मुड़ुस मौजूद न आहे, मुड़ुस कारे सफ़र में निकिरी वियो, नौकरी जे लाइ वियो, जिहाद जे लाइ वियो, इल्मु पढ़ण जे लाइ वियो, दुनिया जी चिंता में निकिरी वियो, घर ख़ाली आहे। उन औरत जंहिंजो मुड़ुस मौजूद न आहे, उन खे रुगे हीअं हथ लाए थो न उन औरत खे, त जहन्नम जी बाहि जो ततल कंगो हूंदो जंहिंसां उन जी खल खे हीअं उधेड़ियो।